हेडलाइन समाटो इंतहाई अफ़सोसनाक ख़बर अवांखे ॾींदा त सॻियूं भरिसां बाहि में सड़ी ज़ख़्मी थियल 4 ॿारनि मां 2 ॿार फोत थी विया आहिनि। अवांखे अपडेट पिया कयूं। ॻोठ वॾेरो शाहनवाज़ भट्टी में जी झोरींदड़ वाक़ियो पेश आयो आहे। रियाज़ हुसैन भट्टीअ जे घर खे ओचितो बाहि लॻी वञण जे करे हिक ई घर जा हिक मासूम नियाणी समेत 4 मासूम ॿार सड़ी शदीद ज़ख़्मी थी पिया हुआ। ज़ख़्मी ॿारनि खे इलाज लाइ वारसनि पारां PHU अस्पताल सॻियूं आंदियो वियो हो, जिते डॉक्टर पारां मासूम ॿारनि खे फौरी तौर ते ट्रीटमेंट ॾिनी वई, जिन खे गणतीअ जोगी हालत में गंबट अस्पताल रेफर कयो वियो। अवांखे अपडेट पिया कयूं। सड़ी ज़ख़्मी थियल 4 ॿारनि मां 2 भाउ ऐं भेण मेहदी वल्द रियाज़ हुसैन भट्टी ऐं आरफा वल्द रियाज़ हुसैन भट्टी गंबट अस्पताल में ज़ख़्म जा सूर न सही फोत थी विया आहिनि। अवांखे आगाह कयूं पिया। अफ़सोसनाक ख़बर ॾेई रहिया आहियूं। अपडेट पिया कयूं। वकार अली वल्द मोहम्मद हसन भट्टी ऐं मोहम्मद अवेस वल्द मोहम्मद हसन भट्टी जी हालत गणतीअ जोगी ॿुधाई पई वञे। अवांखे अपडेट करे रहिया आहियूं। सॻियूं भरिसां बाहि में सड़ी ज़ख़्मी थियल 4 ॿारनि मां 2 ॿार फोत थी विया आहिनि। इंतहाई ॾुखो ईंदड़ हादसो पेश आयो आहे। ॻोठ वॾेरो शाहनवाज़ भट्टीअ में जी झोरींदड़ वाक़ियो पेश आयो आहे। रियाज़ हुसैन भट्टीअ जे घर खे ओचितो बाहि लॻी वई आहे। बाहि लॻण जे करे हिक ई घर जा हिक मासूम नियाणी समेत 4 मासूम ॿार सड़ी शदीद ज़ख़्मी थी पिया हुआ। इन हवाले सां द TV न्यूज़ जी रिपोर्टर गुलाब सियाल लाइन ते मौजूद है। जी गुलाब, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सॻियूं भरिसां जी झोरींदड़ वाक़ियो पेश आयो आहे। हिक घर खे अचानक बाहि लॻण सबबि हिक ई घर जा 4 मासूम ॿार बाहि में सड़ी शदीद ज़ख़्मी थी पिया, जिन मां भाउ भेण 2 मासूम ॿार जेको आहे सो गंबट जी अस्पताल में फोत थी चुका आहिनि। आरफा ऐं महदी हसन वलद रियाज़ हुसैन भट्टी फोत थी चुका आहिनि, जॾहिं त टियों जेको आहे वकार अली उनजी बि जेको आहे सो इंतिहाई गणती जोगी हालत ॿुधाई पई वञे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।